पानी आहे, गर्मी में सोलर जी फोटो हूंदी आहे। उन खां अलावा हिते को ॿियो स्टाफ लोअर स्टाफ कोन्हे, न चौकीदार आहे न पटियालो आहे। हिते जी सफ़ाई वग़ैरह उहा असां पंहिंजे मदद पाण त कराईंदा आहियूं, ॿारनि जी तरफ़ां कराईंदा आहियूं। ऐं जीअं त तव्हां ॾिठो आहे बिल्डिंग बि ख़तरे खां ख़ाली न आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मल्ला। अवां ॾिसी रहिया साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। काज़ीअमन लॻ ॻोठ नूर मॉडल विलेज जे प्राइमरी स्कूल में 300 खां वधीक शागिर्द तालीम पढ़ाए रहिया आहिनि, पर उस्तादनि जे खोट सबबु संदनि तालीम तबाह थी रही आहे। मुज़क्करा स्कूल में फ़क़ति हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे जेको स्कूल में 300 खां वधीक शागिर्दनि खे तालीम पढ़ाए रहियो आहे। उन सिलसिले में यंग जनरेशन जी टीम नूर मॉडल विलेज जे मेन प्राइमरी स्कूल पहुची उते मौजूदा शागिर्द ऐं टीचर खां मालूमात वरिती। यंग जनरेशन जी टीम यकीनी ध्यानु कराईंदे चयो त असां असिस्टेंट कमिश्नर अब्दुल कदीर गुजर सां मुलाक़ात करे हिन स्कूल में वधीक उस्ताद मुक़ररु कराया वेंदा त जीअं ॿार बहितर नमूने तालीम हासिल करे सघनि।